नजरीन आवाज़ न्यूज़ में मलिकार अवैया बिशारत सुमरो नज़र विजनासी ख़ास खबर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जून के आख़िरी हफ़्ते में मामूल खां वधीक बरसातुनि जी अकती ते लॻापियल वज़ारतुनि ऐं खातनि खे बिना देर क़दम खणण जी हिदायत करे छॾी। वफ़ाक़ ऐं सूबनि खे जामे हिकमत अमली तयारु करण जी हिदायत। वज़ीर आज़म जे ज़रई इलाइक़नि में फ़सलनि चौपाए माल जी हिफ़ाज़त ऐं नुक़साननि खां बचण लाइ बि क़दम खणण जी हिदायत। वज़ीर आज़म हिदायत कई आहे त नेकाल जे निज़ाम, नालनि ऐं पाणी जे गुज़रगाहुनि जी सफ़ाई खे यक़ीनी बणायो वञे। स्प्रे जा इंतज़ाम बि कया वञनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा ऐं चौधरी सालिक हुसैन जी मुलाक़ात। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त कणिक में मुल्क खे पाण भरो करणु पीपल्स पार्टी ऐं इत्तेहाद हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। जेकॾहिं मुल्क जा हारी ख़ुशहाल हूंदा त मुल्क ख़ुशहाल थींदो। तारिक बशीर चीमा चवे थो बजट में हारियुनि जे लाइ ख़ासि तौर ते रिलीफ ॾिनो वियो आहे। चौधरी सालिक हुसैन चयो त हारियुनि ऐं परॾेही सीड़पकारनि जो एतमाद बहाल करणु पहिरीं तरजीह आहे। पाकिस्तान पारां भारत में मुसलमान मुज़ाहिरीन ते वहशियाने तशद्दुद जी मज़म्मत। परॾेही तर्जुमान मौजूद मुज़ाहिरीन ते भारतीय फोर्सिस जी फायरिंग वारा फुटेज ख़तरनाक आहिनि। उत्तर प्रदेश में हेल ताईं 227 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। भारत जे हिंदुत्व पॉलिसी जो मक़सदु अक़लियतुनि ते ज़ुल्म करणु आहे। परॾेही तर्जुमान जो इहो पिणु चवणु हो त पाकिस्तान भारतीय मुसलमाननि सां यकजहती जो इज़हार करे थो। भारत तो इन जोगनि बयाननि ते ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे।